जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। क़ौमी असेंबली में अदालती सुधारा आणण बाबति कमेटी जोड़ण जो ठहराउ यकराय मंज़ूर कयो वियो। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जजनि जी मुक़ररी बाबति 19 तरमीम मंज़ूर करणु असांजी ग़लती हुई। 2 भाङे 3 अक्सरियत बावजूदि नवाज़ शरीफ़ खे हटाए ख़ास पार्टी जी सरबराही बि खसी वई। हाणे ईअं नथो थी सघे त असां लाइ हिकिड़ो आइन त लाडले लाइ ॿियो आइन हुजे। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। अहम ख़बर आहे इस्लामाबाद मां क़ौमी असेंबली में अदालती सुधारा आणण बाबति कमेटी जोड़ण जो ठहराउ यकराय मंज़ूर कयो वियो। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। क़ौमी असेंबली जो इजलास थियो आहे जंहिंमें पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ख़्यालनि जो इज़हार कयो। हुनजो चवणु हो त 2 भाङे 3 अक्सरियत बावजूदि नवाज़ शरीफ़ खे हटाए ख़ास पार्टी जी सरबराही खसी वई। जजनि जी मुक़ररीअ बाबति 19 तरमीम मंज़ूर करणु असांजी ग़लती हुई। हाणे ईअं नथो थी सघे त असां लाइ हिकिड़ो आइन हुजे ऐं लाडले लाइ ॿियो आइन हुजे।